ईंधन आहे जैसा अमलन की गाड़ी हलंदी आहे। गाड़ी में पेट्रोल न हुजे त न हलंदी, भले करोड़ों रुपए की गाड़ी ईंधन को नहीं, डीजल को नहीं, पेट्रोल को नहीं तो गाड़ी न हलंदी। इन करे अरे वे चल सारो खुदा पानी में दक्षिण बूंदो उधर की चलो पानी जंहिंखे ज़रूरत हुजे पानी पिए। अब समझण सम्झाइण थोरो मसइलो इन में थोड़ी देर की होने मथे थी तूं कई न तव्हां होॾे त कयो मां हेॾे त कयो ॻाल्हि हली वेंदी मज़मून निकिरी वेंदो। इन जे करे बुज़ुर्गनि लिखियो आहे सम्झण सम्झाइण पट जी तंद खां बि बारी। इन करे पूरो तवज्जो अवांजो हुजे मुंहिंजो बि इन पासे ख़्याल मुकम्मल हुजे तॾहिं ॻाल्हि दिमाग़ में वेंदी। तो दोस्तों कंहिं रस्ते ते गाॾीअ खे भॼाइण जे लाइ ईंधन जी ज़रूरत आहे। वो ईंधन हूंदो त गाॾी हलंदी न त न हलंदी। असांजो मक़सद जन्नत पहुचण आहे, उन जे लाइ असांजी गाॾी कीअं हले इन रस्ते ते तेज़ीअ सां। उन जो ईंधन आहे रसूलुल्लाह जी मोहब्बत। असल अल्लाह जी मोहब्बत आहे, पर चूंकि अल्लाह जी ज़ात असांजे नज़रनि में अची नथी सघे, ज़ाहिरी अखियुनि में असां अल्लाह जी ज़ियारत कयूं, ॾिसूं उन जो हुस्न जमाल या उन जो तसव्वुर कयूं, रब साईं जो तसव्वुर कयूं त रब साईं हीअं हूंदो, छो त हू त लैस कमिस्लिही शयुन आहे, उन जे अहिड़ो त ॿियो कोई आहे कोन, त आख़िर तसव्वुर कीअं कान कयो, अलाह कीअं हूंदो। बुज़ुर्गनि लिखियो आहे त असां बि ॾाढो तसव्वुर में कोशिशि कईसीं, पर दहशत गिरफ़्त आस्तीनम के कुम। जॾहिं अल्लाह जे लाइ सोचण वेठासीं त दिमाग़ जवाब ॾे त इहो असांजे दिमाग़ खां मथे आहे। बादशाह वारे मौलाना सादी रहमतुल्लाह अलैह वॾो आरिफ़ हो, उन लिखियो आहे ऐ बरतरल ख़याल क़ियास गुमान वहम वज़हर के शुनीद ए मुखाद ए दफ्तर तमाम शुद बपाया रसीद उम्रे मा हम चुना दरबल वस्फे तुमांदे ऐ बरतरल ख़याल क़ियास गुमान वहम ऐ वाज़ाब जेके असांजे ख़्याल खां, असांजे क़यासन खां, असांजे दिमाग़नि खां तमामु बुलंद ऐं बाला आहे। जो कुछ असां सोचियो आहे, जो कुछ असां पढ़ूं था पिया, जो कुछ असांजे दिमाग़नि में आयो आहे, इहो बि असांजो आहे नाक़िस ख़्याल आहे। तूं इन्हनि दिमाग़ी ॻाल्हियुनि खां बि तमामु बुलंद ऐं सुभान आहे। वज़ाहत एॾी वॾी आहे जो बुज़ुर्गनि लिखिया जेके उन्हनि जूं असां सिफ़तूं पढ़ूं था, इहे बि दरअसल असां पाण खे ॾिसी पढ़ूं था। अलाह साईं असां खां अञा घणो मथे आहे। मसलन हिकिड़ो माउ जे पेट खां अंधो ॼायो, तव्हां उनखे रंगनि जी ॻाल्हि सम्झायो, कॾहिं न सम्झी सघंदो, छो त ॾिठो ई कोन्हे। काजे ॾिठी हुजे तूं सम्झे त भाई हीउ ॻाढ़ो रंग आहे, हीउ साओ रंग आहे, हीउ कारो रंग आहे, हीउ अछो रंग आहे, उहे ॻाल्हि ॾिठो ई कोन्हे। हाणे उनखे तव्हां रंग जेतिरो बि अंदाज़
ऐ रब तू सुभान आहे तस्बीह पढ़ाई तस्बीह जी माना है तू जो कुछ सोचो आहे न खाना पा वरी सजदे में भी जो सुभान रब्बियल आला ऐ रब तू बुलंद है बाला तुझी जात तमाम आली सिफात है बस मां एतिरो कयो से मोहताज करदम बइकरार तो न अंगेज तम इल्लतल कार तो ज़बान ताज़ी क्या त तू आए की आहे ये मुझे समझ था मथे इन करे फरमान तवांदे मां पंहिंजो महबूब मोकिलियां थो पंहिंजे सिफ़ात जो मज़हर मोकिलियां थो अहिड़ी हस्ती तव्हांखे मोकिलियां थो मुंहिंजो रहम ॾिसणो हुजे त सोने मोहम्मद खां मुंहिंजो करम ॾिसणो हुजे त रसूलुल्लाह खे ॾिसो मुझे अफ़्व ऐं माफ़ी ॾिसणी हुजे त इन सोने करीम मक्की ऐं मदनी जो शान मुझी सिफ़तूं सारियूं जो सारियूं उन जो मज़हर जे में आहे त इहो मोहम्मद मुस्तफ़ा तो इन हस्ती खे पंहिंजी सुञाण लाइ ऐं नबीअ खां सवाइ अलाह सम्झी नथो सघे कुरान शरीफ में फरमाया युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़ अल मलिकुल कुद्दूसुल अज़ीज़ुल हकीम हुवल्लज़ी बअस फिल उम्मीयीन रसूलन मिनहुम मां पाक आहियां कुद्दूस आहियां मां रहीम आहियां मां अज़ीज़ आहियां ये सिफ़तूं ॿुधाए पोइ थो चवे मां उहो आहियां जंहिं तव्हां इहो सोनो मोहम्मद इन मके जे अनपढ़नि मां मोकिलियो माना मुंहिंजी सुञाण ॾिनी अथां या वास्ती आहे हुनर जल्दी इन करे चई त तव्हां मूंखे नथा ॾिसी सघो इन खे ॾिसो भला इन खे ॾिसो इन जी हर अदा फना फिलाहियत जे मिसाल आहे इन जी सभु अदाऊं ओॾो हुकुम थींदो आहे त मुंहिंजे सोने जो हथ हलंदो आहे ओॾो हुकुम थींदो आहे त कदम चुरंदा आहिनि ओॾो हुकुम थींदो आहे त ज़बान हिलंदी आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन युहा ज़बान सोने जी हूंदी आहे पर ॻाल्हाइण वारो मां ख़ुदि अल्लाह इन करे फरमान इन सां प्यार कयो इन जो प्यार मुंहिंजो प्यार इन जी ताबेदारी मुंहिंजी ताबेदारी अतीउल्लाह व अतीउर रसूल अल्लाह जी ताबेदारी रसूलुल्लाह जी ताबेदारी साॻी शइ आहे जुदा न वो कहते हो मोहम्मद को खुदा मत कहो मोहम्मद खुदा नहीं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद को खुदा मत कहो मोहम्मद खुदा नहीं लेकिन मोहम्मद खुदा से जुदा भी नहीं ये हुआ है जो इन जे असल में जो कुछ थी रहियो आहे वो सब बोलो नबी जो किरदार भी पाकीदा रखे नबी जी गुफ्तार भी आली रखे ऐं काफ़रन जे ज़बान खां चवराए अंत सादिकुल अमीन ऐ सोना तू ज़बान जो सचो किरदार जो अमानतदार तवक्कुल कर जंहिंजी ज़बान जी तस्दीक क़ुरान कई वमा यंतिकु जंहिंजे किरदार जी तस्दीक भी कलामुल्लाह कई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना इन जो सब अदाव अपना बस
मुझी शरीयत जो नमूनो इहो ई आहे, मुझे तरीके जो नमूनो इहो ई आहे। इन जे पोयां कढ लॻो मुद्दे पहुचाइण वारी हस्ती हाणे ॿी कान आहे। हुज़ूर फरमाओ मूसा अलैहिस्सलाम थी ईंदो त हाणे मुंहिंजी ताबेदारी करणी पवंदसि। ईसा ईंदो त मुंहिंजी ताबेदारी कंदो। तंहिंजे करे फरमायो अतरीक़ मस्दूद, जन्नत ताईं रब ताईं पहुचण जो तरीक़ो ॿिए पासे खां बंदि थी वियो। हाणे रस्तो आहे त मुहम्मद रसूलुल्लाह। इन खां सां ॿियो रस्तो ई इन करे इन जी मोहब्बत वो ईंदा। इन सां जेतिरो मोहब्बत वधंदी ईमान एतिरो निकिरंदो। इन करे फरमाऊं अजीब अंदाज में अल्लाह हुजूर ने पान फरमाया इतनी मुसा मोहब्बत रखो, इतनी मोहब्बत रखो। ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूनु अहब्ब इलैहि हत्ता अकूनु अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन नास अजमईन। इतनी मोहब्बत अबे खां, अम्मा खां, औलाद खां, माल खां, पूरे दुनिया के रिश्तन खां जेस ताईं रसूलुल्लाह महबूब नाहे एतरे ताईं तवा मोमिन कामिल ना। अब ईमान ना हुजूर थी को बाकी रहे तो हाने या मोहब्बत यो ईंदन सामने अच्छे ये तो मोहब्बत जा असबाब है के सोन ॾिसी उन सां प्यार पैदा थींदो। इनखे चइबो आहे जमाल। कंहिंजा कमाल ॾिसी करे उन सां मोहब्बत वधंदी आहे। कमालात ॾिसी अवां यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न ॾिसी उन सां औरतन मिस्र जे प्यार कयो। कुरान शरीफ में लिखियल कतर न आई थी उन मोहब्बत ऐं प्यार में पंहिंजो हथ कटियो। माना इहो जमाल जो प्यार आहे। कंहिंजा कमाल ॾिसी अॼुकल्ह अंग्रेज सां माण्हुनि जो प्यार थिए थो उन जो वजह इहो आहे त अंग्रेज कमालात ॾेखारे जहाज़ उॾारे अॼु रेलूं भॼाए ऐं मुख़्तलिफ़ कमालात। इन जे करे माण्हू चवनि था त जेकर असां बि इन मंज़िल ते पहुचूं तो मोहब्बत थी या जमाल जे करे या कमाल जे करे या नवाल जे करे। नवाल माना एहसान। अब मानो सोन भी ना है कमाल भी ना पर एहसान कंदो। पैसा दींदो आहे कने दुख सुख में मदद कंदो आहे। वो भल सोन भी न हुजे तभी उन सां प्यार पैदा तो चेतो पियो ये कई असबाब रसूलुल्लाह के अंदर मौजूद हैं। नबी जमाल वालो भी आहे त कमाल वालो भी आहे त नवाब एहसान वालो भी आहे। प्यार जो हक़दार हज़रत जाबिर तो फरमाए चोरीअ जी रात हुई सहाबी कुल न मारे वधाईंदो जेतिरी ॻाल्हाए ओतिरी ॾिसो इन करे कुरान मजीद महफूज़ आहे हिकु अखर सहाबी पंहिंजे तरफ़ां थो ॿुधाए। असांखे त ॿुधायो न असहाबतु कुल्लुहुम उदूल। असांजो उसूल आहे सभु सहाबा आदिल सभु हक़ वारा ज़रूरु हरू भरू कोन ॿुधाईंदा जो ॿुधाए उहो ई ॿुधाईंदा। हज़रत जाबिर तो फरमाए चोरीअ जी रात पई चमके हेॾा रसूलुल्लाह ॻाढ़े कपड़नि में मौजूद आहे। अला ॻाढ़ो बबलू आहे असांजे बुज़ुर्गनि पर उते ॻाढ़े में मुराद आहे यमन खां चादरूं ईंदियूं हुजूर जन जो हुलो मुबारक उन चादरनि जो ठहियल हो उन में ॻाढ़ा लीका उन हुले में ॻाढ़ा लीका एॾो हुस्न पियो लॻे हुजूर जो। सावी तो फरमाया हज़रत जाबिर हेॾा चंद्र के ॾिसां हेॾा हुजूर के ॾिसां चांदरो की रात हुई वल्ला चैतो न बधाया नथो चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है। ये तो चंद्र सा भेद कर दिया भी का इंसाफ है। चांद से
वधिक परी रहो बचपन के साहबा जो चंद तो कुछ भी ना साहबा तस्वीर साहबा का पुछंदा त रसूलुल्लाह जो चेहरो किया ओ चंदा का अन्न शम्स तजरी फी वजही असा के ये महसूस थींदो खणी देर ॾिसी न सघंदा से जब तसिज हुजूर जे चेहरे ते तजला ॾेई रहियो आहे इन करे साहबा घणो करे होलियो कोन ॿुधाईंदा हज़रत अली जो इहो कमाल ये करीब आहे त होलियो बयान करण ॾाढो जो मतिलबु त चए थो चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद के मुंह में छाइयां मदनी का चेहरा साफ है एक औरत बेचारी जंहिंजा सब कुछ शहीद थी बपुट ॿई शहीद भाइरस उहे शहीद मुड़सो उहो शहीद अचे पई ॾिस चङी मौज में त माण्हुनि अहिड़ो कयो भई हिनखे न छॾियो घणा हिते सॼो ख़ानदान शहीद थी न छॾियो न मां रोके पिया जे छा आहे चवंदो जा ॿई भाउ शहीद जे परवाह नाहे वरी थोरो अॻिते वधी त चयूं न वञंदे तुंहिंजा ॿई पुट शहीद जे पर परवाह नाहे मूंखे अॻिते त छॾियो वरी अञा रोकियऊं थोरो अॻिते वधी आई चवंदो जो मुड़ुस बि शहीद जे परवाह नाहे हुज़ूर जे चेहरे ते निगाह पियसि त चवण लॻी कुल मुसीबत बाद अजुलहु या रसूल अल्लाह ऐसा तुंहिंजो चेहरो ॾिठुमि त ख़ुदा जो कसम सारी मुसीबतूं रही वियूं मुंहिंजे दिल में बहारी अची वई हुज़ूर जो दिलो कहीं तॾहिं से बीबी आयशा सिद्दीक़ा जो शेर आहे बीबी साईं बि हुज़ूर खे चंड न सिज सां तशबीह लला शम्सु वलिल आफाक़ि शम्सु चवंदी आहे मुंहिंजो सिज बि आहे माण्हुनि जो बि सिज आहे माण्हुनि जो सिज त शाम जो रही वेंदो पर राति जो मुंहिंजो सिज वधीक चमकण वारो आहे बीबी आयशा हुज़ूर खे हुज़ूर जो प्यार भी असां मोहब्बत भी इन सां बीबी आयशा उहा अज़ीम औरत आहे जेका हुज़ूर खे वधीक प्यार करे चवंदी आहे कान खुल्कुहुल क़ुरान को पुछंदो त अखलाक नबी जा ॿुधा त बीबी साईं फरमाईंदी है क़ुरान इल्मी क़ुरान आहे इहो साॻियो ई क़ुरान मुंहिंजो सुहिणो मोहम्मद भी क़ुरान आहे पर अमली क़ुरान वो अमल जो क़ुरान है इल्म जो क़ुरान ॻाल्हि साॻी वो भी रहमता त हे भी रहमता नबी भी हे भी पर देखो नबी जी रहमत थोड़ी वधीक बुधाई वई आहे थोड़ी न बल्कि घर क्या समझो कुरान शरीफ में फरमाए वनुनज़िलु मिनल कुरानि मा हुवा शिफाउन व रहमतुल लिल मुमिनीन असां हिन कुरान खे शिफा भी बनायो आहे रहमत भी बनायो आहे पर लिल मुमिनीन और नबी जी जॾहिं ॻाल्हाए त फरमायो मा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन ओ जहान जे लाइ रहमत आहे त ही मोमिननि लाइ रहमत आहे और जो केॾो फ़र्क़ु सम्झाए क़ुरान शरीफ़ मामूली ख़बर कोन्हे त फरमाऊं जेकॾहिं हुस्न जी ॻाल्हि कजे हिकिड़ी औरत उम्मे माबद नालो अथसि हुज़ूर जन जॾहिं हिजरत के रस्ते में हुज़ूर खे वञ लगी त पाण गिरी आया उम्मे माबद जी खीर में उनखे चयो अम्मा कुझु आहे अर्ब वारा सखी ॾाढा उन्हनि में सखावत अम्मा खीर आहे चया खीर त कोन्हे बकरियूं जी धण सां हली वञो मर्द बि हलिया पिया मां कोड़ी आहियां ॿ टे सुकर बकरियूं जेके घुमी न सघंदियूं डुंगरियूं उहे बीठियूं आहिनि ॿियो त असां वटि कोन्हे शाम थींदी त को खीर खोड़ थींदो पोइ बि अचे
हुजूर जन फरमाओ अम्मा ये डूरियूं बकरियूं मुझे वेझो तक हुजूर जन मथों हथड़ो घुमाए फरमाओ सब थां खण दिया हज़रत अबू बकर बैठे दो वेंदा भरी भरती विया सारा घर जा सामान थां सब भरती विया उम्मे माबद दिसी हैरान थी वई हे बकरियूं त घुमण जे काबिल भी न हुयूं धन का भी थोड़े इते बिहारी वयूं हे केड़ी अजीम हस्ती मुझे अज घर में जलवा फरोज थी आयो ये टुकरियूं बकरियूं भी एडो खीर थियो ॾियनि जो सॼो घर भरती खीर पी हलिया जॾहिं शाम थी उन जा घर वारा आया उन्हनि चयो त ही छा थां सॼा खीर सां भरिया जे तव्हांखे कहिड़ी ख़बर अॼु उहो माण्हू तव्हां ॾिसो हा त तव्हांखे पतो पइजी वञे हा उनजो चहिरो हेॾे अंदाज़ जो हसीन उनजे नक में हेॾो नूर पियो चमके उनजूं अखियूं हेॾियूं सुहिणियूं मां तव्हांखे छा ॿुधायां हुज़ूर जूं वठी जो वसूं ॿुधाई फरमाऊं अहिड़ी हस्ती अॼु असांजे घर में आई जो सारो घर रहमत सां भरिजी वियो हुज़ूर जूं वसूं इन्हनि ॾिठियूं हुस्न जमाल इन्हनि ॾिठो सहाबाए किराम ऐं हुज़ूर जा कमाल भी हुज़ूर जा उन्हनि ॾिठा न तव्हां असांखे ख़बर न आहे त ॿुधो चवंदा त इश्क छड़ो ॾिसण सां न थींदो आहे ॿुधण सां बि वधंदो बसाकी दौलत गुफ्तार खेल न तन्हा इश्क अज़दीदार खेल पासे वारो तो दे छड़ो अकेली मोहब्बत ॾिसण सां न तन्हा इश्क अज़दीदार खेल बसाकी दौलत गुफ्तार खेल पर घणो करे इहो इश्क पैदा थींदो आहे ॿुधण सां जॾहिं उम्मे माबद जे घराणे नबीअ जी तारीफ़ ॿुधी तॾहिं कही अची रसूलुल्लाह ते कलमो भरे ॿुधण सां बि वॾो मसइलो तंहिंजे करे ॿुधो हुज़ूर जे कमालात खे ॿुधो एॾा कमाल वारा एॾा कमाल वारा हिकिड़े हमला खे माई मुंहं ते निकिरी माई थी अॼु माता मुंहुं ख़राब थी वियो हुज़ूर जी ख़िदमत में आयो अल्लाह जा रसूल अॼु वरी सर्जरी थींदी आहे न प्लास्टिक सर्जरी अॼु बराबरि माहिर हूंदा आहिनि जेका प्लास्टिक उन्हनि जो चहिरो सॼो हेॾो मथे हेॾो गोश्त अंदरों कुछ कपड़ा वगैरह विझी हमरा के टाइट करते हुजूर जी खिदमत में आओ साईं तमीमतुल वजह आया मुझे चेहरो खराब आ दिसी का औरत मुसा शादी न थी करे सोना दुआ तो फरमाओ मुझे शादी न थी हुजूर जन फरमाओ कर भी लई है मुझे बेठो थी जे वो बेठो थी हुजूर जन मोते हाथ फेराए फरमाओ अल्लाह मतो जो रसूल सजो है बस चौदा व्या साहब फरमायो हाथ परे मस थियो चेहरो नूर सां चमकी गयो आ जो सब कोई माया जा दाग मिट दी वया हसीन नौजवान बणजी वियो वो एक शादी सां 90 साल से तलाक दी तो के मरद में पर शादी थी हुजूर जन जे कमालात केना बुधाए बनाना किताब लिखियल एक नाए हजारे न लखन जे तादाद में हुजूर जन साहब आगे साईं पानी कोने वुज़ू जे लाइ पानी फरमाओ मस्क में जा न पूरे थोड़ो पानी प्याले में कढी अचो कढी आया थोड़ो पानी हुजूर जन आंगुरियों में दी करे फरमाया अल्लाह तो जो सच्चो रसूल है हमारे पानी पिया रहे हैं 1400 मानू गले हैं फरमाओ असा हैरान थी गया से पानी हुजूर के आंगुर में ये जो निकले के चश्मे उन पत्थर के चश्मे में डूबा दे पानी निकल गया 1400 मानू मशकू भरे गया पानी पी गया हुजूर जन फरमाओ दो खबर को रहजी तनो मेहमान कहे गुस्ल पहला गुस्ल बिला है वठे उलमा जो बंद जो अकीदो आ पानी दा खोले पानी दा ज़मज़म जो पानी भी
पानी हुजूर जन उन जी बड़ी तारीफ फरमाई माउ ज़मज़म लिमा शुरिब लहू ज़मज़म जो पानी जे मकसद लाइ पीतो तव्हांजी ॻाल्हि पूरी थी शिफाउ सुकुमिन तामुतमिन यो ज़मज़म जो पानी बीमारनि जी शिफा भी आहे त खाधे जो फ़ाइदो ॾियण वारो बि भगवान ज़मज़म में वॾी बरकत हाणे त अंग्रेज़नि खे खणी उन्हनि बेबाक़ी में तहक़ीक़ कई वई त उन में चवंदा हिन में त वॾा इंसानी जिस्म जे लाइ मुफ़ीद अज्जा मिले आहिनि सोन जा ज़रा अहिड़ी वॾी शयूं हिन ज़मज़म में पयल आहिनि जो इंसान पीए त वॾो क़ुवतमंद थी वञे बीमारी फना थी इहो पाणी बि आहे पाणी वो पाणी भी आहे जो हुजूर फरमावा मेराज ते वयुसि सहून जहून सिदरतुल मुंतहा जे पाण मां बदरिया बहर बा अंदर पिया वञनि पुछो बहकारे फरमाऊं दुनिया ना बह जन्नत ना फरमाऊं भला दरिया पर ॾाढो मिठो पाणी हो अजीब क़िस्म जो पाणी कन सहून जे में चवा त इहो सिंधु नदी सहून माना सिंधु नदी कन इन पासे इशारो बहरहाल इन्हनि जो मंबो असल अचण जी ॻाल्हि मथों अरे जीअं अल्लाह ताला फरमाए न रिज़्क़ तव्हां ज़मीन में ॻोल्हियो था वफ़ि समाई रिज़्क़ुकुम वमा तुअदून रिज़्क़ तव्हांजो धरतीअ ते न मथों ईंदो आहे अब मथों सिज न चमके त कुझु बि पैदा तॾहिं सिज चंड इहे समूरे मथों कान तो फरमाओ सब मथों खाएं तो फरमाओ इन दरिया अंजाम मंबौती मिसाली अंदाज में मथों का प्यारा चलन पानी ये भी पानी हुजूर फरमाओ जो पानी हुआए इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर फरमाओ सोना असां तोखे कौसर इनायत कयो आहे हुजूर फरमाओ कौसर वॾो हौज़ आहे अमा आयशा सिद्दीक़ा फरमाओ कौसर जो आवाज तव्हांखे मां ॿुधायां तव्हांजे कननि में त आङुरी ॾियो वरी हे आङुर ज़ोर सां बंदि करे वरी खोलियो बीबी साहिब कीअं पंहिंजे शागिर्दनि खे सम्झाए त हिते ॾिसो तव्हांखे थोरो आवाज़ ईअं धमाके जो न पर मां ईअं हुन कौसर में ई आवाज़ पाणीअ जो इहो हुजूर जन असांखे ॿुधायो त उहो कौसर कीअं फुहारा हणे थो पियो पाणीअ जा आवाज़ उन जा किनारा सोन जा उन जो पत्थरियूं जेके हेठां बिछाए आहिनि उहे समुंड ऐं अक़ीक़ जूं फरमाऊं उन जे किनारनि ते सोने ऐं चांदीअ जा आब घोराए गिलास रखियल आहिनि फरमाऊं उनखे 4 कुंड आहिनि अलाह मां कुर्त बि ॾिठो हर कुंड ते नबीअ जा 4 यार बिछा आहिनि चइनि यारनि खे मञण वारनि खे कौसर अजीब मंजर फरमान देखो वधीक हुजूर जी सुन्नत ते दुनिया में अमल करण वालो हुंदो उते कौसर का उनकी वधीक पानी हुजूर फरमाओ वो पानी अहला मिनल असर माखिया का वधीक मिठवा खीर का वधीक सफेदा फरमाओ एडो मजेदार है जो जंहिं हिक दफ़ो पीतो लम यस्मा उबादहु अबदा कॾहिं उनखे उनी न लॻंदी फरमाओ यो त मानू गिलासन में पियंदा मुंहिंजा आम उम्मती पर जेके क़ुरान जा माहिर आहिनि उन्हनि खे मां पंहिंजे बुकनि सां भरे पाणी रसूलुल्लाह जे बुकनि सां भरे पाणी पीआरे हिकिड़े बच्चनि खे क़ुरान जो आख़िर हुजूर जे हथनि सां उन्हनि खे कौसर तमामु वॾी नेमत यो हौज़ कौसर जो पानी भी अजीब पानी पर असांजे उलमाए जो बद जो अकीदो आहे ज़मज़म जो पानी हुजे जन्नत जो पानी हुजे उन सिदरतुल मुंतहा जा दरिया हुजनि कौसर जो पानी हुजे सब पानी घट हिन जेको रसूलुल्लाह जे आंगन मां पानी निकतो सब खां फज़ीलत वारो पानी इहो सहाबन के जो फजीलत वालो पानी मिलियो जो उहे भी अजीम वो भी
ये अंधो आहे न की खबर न तमाम पे अदब जो कमालात केतरा बुधा जिन नबी जा एडो कमालात जो साहिबो बुधानो ता के त गूंगो हिकड़ो वडेरो आयो हुजूर जी खिदमत जम जो पुट गूंगो गालाए न वो जेकने गालाए त असा सब गोठ वारा कमो करिया हुजूर फरमायो वठिया छोकरे के छोकरो आयो हुजूर जन मोह करे उन छोकरे के चयो मन अना मां के आया त छोकरो फिर बदिहा टे दफा जवाब दे तो अंत रसूलुल्लाह अंत रसूलुल्लाह अंत रसूलुल्लाह ऐसा हम तो अल्लाह जो रसूल है तो अल्लाह जो रसूल है तो अल्लाह जो रसूल है हुजूर फरमायो सब कनो पढ़ो ऐ बुधायो बनी तमा अल्लाह जो रसूल पर हक आया दिसो ये हाने गुंगो नाही इनके कुरान जो हाफिज बनाए सब हुजूर जा कमाल कदे मां चवंदो दुनिया वाला नबीयन के कमाल ते काथे था पहुंची सजी दुनिया जा जहाज गडायो पर सुलेमान जे तख्त वांगुर कोन थी सजी दुनिया जा बेड़ा गडायो पर रूह नबी जेड़ो बेड़ो जने सजी दुनिया जा जानवर चढ़ा सजा एड़ो कोई न बनाए सिखादो दुनिया वडी वडी परवास थी करे मेरी खदे कदम प्यालन अलाए काथे काथे प्या उड़न पर तो सोने मोहम्मद जेड़ो मेराज परवाज कंखे न मिलनी या परवाज हुए अर्शो कुर्सी का मथे तेरे के दोस्तों समझो जमाल में भी आला तक कमाल में भी ऐ नवाल में भी आला हुजूर जन जा एहसान भी असा ते करना अब नबी ना जहान असा भी कुआ बिल्ला सब खाते बिठो हुआ चैना साले पाड़े में खबर कौन था वो सब कुछ खान था किरण जा अचार बिदरन जा अचार मुरब्बा ठाहे अते कुआ पठाए मजे समझा खाए जहां नजर नहीं पड़ी अल्लाह वाला तो चले जाते रसूलुल्लाह जो इल्म नहीं पोतो जहां नजर नहीं पड़ी वहां है रात आज तक उते अन्ना ते अंधारी लगी जहां नजर नहीं पड़ी वहां है रात आज तक वही वही सहर हुई जहां जहां गुजर गया उते उते रोशनी थींदी वई जाते रसूलुल्लाह जो इल्म ईंदो वियो मानन में न धीअ जी शुनात न भेण जी शुनात का खबर न हुई न्याणियूं कब्रन में जीअर पूरी वञे हिंदुस्तान में अॼु बि मुर्स मरी वञे त उन जे मुर्स जे जिस्म सां गॾु बदन सां गॾु मुयल बदन सां गॾु उन जी ज़ाल खे ॿधी उन खे बि चिता जलाए जीअर ॻाल्हि सम्झो इन्हनि सभिनी ज़ुल्मनि खां निजात ॾियण वारो मुंहिंजो रसूलुल्लाह हो हुजूर जन पंहिंजी बीबी ज़ैनब जी बुखारी शरीफ वारी हदीस बीबी ज़ैनब जी धीअ बीबी उमामा हुजूर जन बोले ते खड़ी ज़ोहर जी नमाज़ में चैनी रकात में जॾहिं रुकुअ में वञनि त लाहे रखनि वरी जॾहिं ॿी रकात में अचनि त ॻोल्हे ते विहारनि उलमा लिखियो त चैनी रकातनि में बुखारीअ में लिखियो पियो आहे न्याणीअ खे ॻोल्हे ते विहारियो दुनिया खे ॿुधायूं त तव्हां मके वारा ओ अरब वारा तमाम न्याणियुनि जी इज्जत खत्म करे छॾी ही मिटीअ में दफन पे जीअरो पे कयो मां मोहम्मद के छो इज्जत ॾियण वारो न बल्कि पाक भी समझा थो जो नमाज जहिड़े फरीज़े में ॻोल्हे ते खणी न्याणीअ खे बीठो आहे तव्हां हुजूर ना ते हाथ सां जो कयो उन जा एहसान आहिनि जो इंसान हलाल कया وحل لكم الطيبات رب سے فرماؤ اہلو نبی ॾिनो जंहिं तव्हांखे भलियूं शयूं खारायूं ऐं ख़बीस गंदे शयुनि खां तव्हांखे बचायो तव्हांखे पाक बनायो भाई हिंदुनि जे तव्हां गॾु वियो न हिकिड़ो ॾींहुं तड़ न कनि न जिस्म मां बदबू ईंदी
चाहे न दी खुराक हराम जी हराम मां मुसलमान आदमी कर न तो ही हलाल खाए तो बड़ी पाकीज़ा शय खाए तो जो हिंदे जिस्म के पगर में खराबी है बात समझो तो फरमाओ हिलु लकुम तय्यबा एहु नबी ने नुमान दे तुम्हारे साफ शयूं खाना पाक बना साफ खायो दुनिया का ताल्लुक जोड़े रब सां जोड़न वारो देखारे ए दुनिया चंदी है जी असल रस्तो लक्ष्य अगते आप समझो यो समझाने वालो भी नबी है वाकेरा नबी अल्लाह तो फरमाओ एहसान भी उन्हें जा बना ओ शफी इन जहान आ जहान इन जहान दर दीन आ जा दर जिनान ते तो उन्हें तो सिफारिश कई इन दुनिया में भी सही रसूल दसेई छड़ो हिते न फरमाओ खबरदार खबरदार मां तवा जो उन्हें जो भी अगवान आया पर मुखे फखर बधाई नहीं अना सय्यद वलिद आदम मसारी आदमियत ए इंसानियत जो सरदार बन गया है हुजूर फरमाओ उते तवां के पतो कोंदो जने प्या नबी दकंदे नजर इला नफ्सी नफ्सी का खदा मां उम्मती उम्मती कदे पंजे उम्मत के बचाने लाज का फरमाओ घबराओ न इस्तबात दुआई मां तो हलाए दुआ लिखाए रखी तमाम सब नबी दुआ खवाए या पर मां तो हलाए दुआ लिखाए रखिया दुख दिठा थम कर दुआ न खवाई तमाम क्या मजो दिए थी दो सबनी गुनाहगार लाए उहा दुआ भुली सबनी के जन्नत वठी वजन वारो मां सुभान अल्लाह तमाम केरो को सुनाया अब क्या मजबूरी है दे दो अल्लाह से कुरान में फरमाया यौम यफिरुल मरउ मिन अखीही व उम्मिही व अबीही व साहिबतिही व बनीही जनी अबो भई वेंदो अम्मा भई वेंदी सब बेदार थी वेंदा हदीस में एक हदीस में माने लो जने सजी दुनिया बेदार थी वेंदी एकरो हमरा जी तोरी थी वई अब अमलन जी ते तोरी लगल वमन सकुलत मवाज़ीनुहु फउलाइका फी ईशतिर रादिया अदे को उलाइका हुमुल मुफलिहून फरमाओ जंजा वज़नी थी पता नेकी जा अमल उहे कामयाब लिखावा वजन थी तो पयो हमरा परेशान हुंदो वजन घट जी वियो नेकी मिलो जहन्नम जो फैसलो थियण वारो हुंदो त फरमा मुखे खबर पवंदी चेहरो ॾिसंदो त मुंहिंजो उम्मतिया मुंहिंजो मां दौलत हुई बस उन शान वारी मुखे कमीस हूंदी उन जे खीसे मंझां निकिरी पर्ची कढी हुजूर जन रखंदा उन जे नेकीअ जे पलड़े में उहा पर्ची एॾी वज़नी थी वेंदी जो उन जे लाइ जेको जहन्नम जो फैसलो थियण वारो आहे उहो बदल जी जन्नत जो फैसलो थी वेंदो उहो मुंहिंजे पेरनि ते किरी मूंखे चवंदो साईं तव्हां केरु आहियो फरमा मां तुंहिंजो उहो मोहम्मद आहियां जंहिं ते कलमो पढ़ंदे आहियां मां तोखे ॾिसी सम्झी वियो साईं ये पर्ची में छा हो फरमा तूं दरूद पढ़ियो हो हिकिड़े दफ़े उन दरूद खे मां सांभे रखियो हो अॼु तुंहिंजे ॾुखे वक़्त में उन दरूद वारी पर्ची रखी अमलनि जो मामलो वज़नी बनाए तुंहिंजे जन्नत जो फ़ैसिलो कराए छॾियो समझदा एतिरो बि न थींदो जो तव्हां दरूद पढ़ो जय नबी तव्हां सां एॾा एहसानात कया त जमाल उन में कमाल उन में नवाल उन में मां जेके आयतूं पढ़ियूं इन जी त वरी तफ़सील करी ॿिए दफ़े ॿुधाई अॼु रज़ामण हिते आहियूं हाजी साहिबान जो टाइम आहे
अरे पांजी मस्जिद में भी पांजी कुर्सी ते पाण जमा वेठा दुआ कयो अल्लाह से असां तव्हांजे रसूलुल्लाह सां मोहब्बत या मोहब्बत वो ईंदन आहे जंहिंसां तव्हांजी अमलनि जी गाड़ी तेज़ थी वेंदी इन रस्ते ते तेज़ भॼंदव मोहब्बत अचे उहा मोहब्बत अचे त राति जो उथणु सवलो उहा नबीअ जो प्यार अचे न सब दुख हटा के पानी गर्दन कटाए अल्लाह के रसूल जो नालो बुलंद कर साहबा किराम ने भी ईंदन भर दी हुजूर जी मोहब्बत जो ईंदन तो सब कम सौला थी ऐं मोहब्बत पैदा कीअं थींदी जे तो उन जो तस्कुरो ॿुधो ये जेके मौजूद आहिनि इहे ॿुधो उन सां गॾोगॾु दरूद ॿुधो दरूद ज्यादा पढ़ो कसरत सां जॾहिं रसूलुल्लाह जो ज़िक्र ईंदो न हाणे असां घणो दुनिया ॿुधी अरे फलाणे गाॾी वरिती आहे अरे फलाणे बंगलो ठाहियो आहे अरे फलाणे ज़मीन वरिती आहे अरे कुझु बि न उसाणी माना पैसनि जी मोहब्बत ॿुधंदा रहूं था त दिलि में पैसा पैसा पर जेकॾहिं अल्लाह जे नबीअ जी ॻाल्हि ॿुधंदासीं त यकीनन उन जी मोहब्बत ज़रूरु ईंदी ज़िक्र घणो थींदो त उन जी मोहब्बत ईंदी ऐं ज़िक्र में तव्हांजी दिलि खे तस्कीन मिलंदी एक मजनू बैठो हो वारीअ जे मथां लैला लैला कंहिं पुछियो त मजनू हे छा चयो थी वियो आहे जो बेवकूफ़ जे वारीअ ते छाजे लाइ लैला लैला लिखियलु गुफ्त मस्के नाम लैला में गुनम खातिरे खुदा तसल्ली में दे चया पियो कुझु नाहे पंहिंजे महबूब जो नालो लिखी लिखी पंहिंजे दिलि खे तस्कीन पियो ॾियां इन सां तस्कीन मिलंदी आहे मोहब्बत न करे रसूलुल्लाह जो नालो ॿुधो पर खीसो खोले करे ॿुधो खीसे खे कंध ॾेई करे बुज़ुर्गनि जो घणो करे गिरेबान खुलियल हूंदो बुज़ुर्गनि जो गिरेबान घणो करे खुलियल हूंदो पर मां गिरेबान बंदि थियणु इहो बख़ीली नबी वॾो सफ़ी हो इन जे करे उनजो गिरेबान हुजूर जी जंहिं तारीफ़ कई न हुजूर जन मूंखे चादरूं ॾिनाई पर मां ॿियो कुझु कोन्हे मुंहिंजी चादर तो ॾियोसि तंहिंजे दुआ कयो अल्लाह असां तव्हां सभिनी जी हाज़िर क़बूल फरमाए नबीअ सां सची मोहब्बत आख़िर दावाना